अस्सलाम वालेकुम दोस्तों, यारी मदद मौजूद फिर मौलाली मदद कहिड़ा हाल अथव। जीअं त आऊं पंहिंजो एजाज़ अली ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे मीर एजाज़ अली 123। जे नवां आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे दबाईंदा, जीअं मुंहिंजी हर ईंदड़ नई वीडियो जी नोटिफिकेशन पहिरियां अव्हां ताईं पहुची सघे। इन लाइ जीअं मुंहिंजी हर ईंदड़ नई वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। अॼु मुंहिंजो ही सेकंड व्लॉग आहे। जीअं ही मुंहिंजे बैकग्राउंड में अव्हां ॾिसी रहिया आहियो, तमामु भलो मौसम ऐं मौसम तव्हां ॾिसी सघो था, क्लियर लॻो पिया माशाल्लाह। ही सारियूं ही ज़मीन दोस्तों जिते मां वेठो आहियां, हिते इहा ज़मीन ख़ाली पई आहे, हिन में कुझु कोन्हे को। बाक़ी मुंहिंजे पोयां ॾिसी रहिया हूंदा कमंद बि थियल आहे दोस्त। इंशाल्लाह ॿियो बि माइक सुठो वठंदासीं, हाल फ़िलहाल हिन सां कमु हलाईंदासीं इंशाल्लाह। दोस्तों कमेंट्स में ॿुधाइजो ऐं टॉपिक असांखे कहिड़ो लॻा। जे सुठा लॻूं त टॉपिक कयूं, जे नथा सुठा लॻूं त न टॉपिक कयूं। पंहिंजी कमेंट्स बॉक्स में राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों ॾिसी रहिया आहियो माशाल्लाह। दोस्तों अॼु जो व्लॉग करियूं था हिते ई ख़तमु, मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां। तेसीं ताईं जे नवां आया आहियो मुंहिंजे चैनल ते त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे दबाईंदा, नोटिफिकेशन ऑल करे वेंदा, जीअं हर ईंदड़ नई वीडियो ताईं पहिरियां पहुची सघे। त अॼु मूंखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। सिर्फ़ु थोरो सारो पंहिंजो ख्यालु रखियो। अल्लाह हाफ़िज़।